बिरा सिटी लाहौर के रहवासी जोड़े नारी अलीज़ा बाजवा नौजवान अली हसन मलिक प्यार जो परणो करे छड़ियो। जोड़े मीडिया से ॻाल्हाईंदे तहफ़्फ़ुज़ की अपील कई है। लाहौर वासी नारी अलीज़ा बाजवा पंहिंजे मुड़ुस अली हसन मलिक से गॾु प्रेस क्लब बिरा सिटी पहुची चयो त मुंहिंजी उम्र 18 साल है। असां शरीयत मोहम्मदी मूजिब नौशरो फिरोज के जस्टिस ऑफ पीस वटि हक़ निकाह कयो है, जंहिं असांजा माइट अफजल बाजवा, ज़ुबैर अकबर बाजवा ऐं राशिद बाजवा कावड़जी पिया आहिनि ऐं हू असांखे जान सां मारण चाहिनि था। हिन नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ॼाणायल माण्हुनि मां जान जो ख़तरो आहे, असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। कटण टाउन कमेटीअ जे चेयरमैन सदाम हुसैन जमालीअ जे चेयरमैन थियण जी ख़ुशीअ में कटण भरिसां ॻोठ वकील लाॾिनो ख़ान जमालीअ खां रैली कढी वई। सभई सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। रैलीअ जो राजवाह मोरिय ते कोली बिरादरी तरफ़ां शानदार इस्तक़बाल करे मथनि गुलनि जी वर्खा कई वई। टाउन चेयरमैन एडवोकेट सदाम हुसैन जमाली टाउन ऑफिस पहुची चार्ज वठी रैलीअ जी सूरत में शहर तरफ़ रवानो थी वियो। मीरवा गोरचाणीअ में एहसास कफ़ालत सेंटर न खुली सघियो। सभई औरतूं एहसास कफ़ालत सेंटर ते पहुतल बहिराड़ीअ खां आयल औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां कल्ह बि किराया भरे आया हुआसीं। इहो चई मोटायो वियो त मशीन हले नथी। मीरवा गोरचाणी ऐं आसपास वारनि इलाइक़नि मां आयल मुस्तहिक़ औरतूं सख़्त गर्मीअ में दरबदर ऐं परेशान थींदियूं रहियूं। औरतुनि आला इदारनि खे अपील कंदे चयो त मीरवा गोरचाणीअ में एहसास कफ़ालत सेंटर बहाल कयो वञे। IBA टेस्ट पास PST हैदराबाद जे उम्मीदवारनि छोकिरियुनि ऐं छोकिरनि नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अदील यूसुफ, शारिक राजपूत, सैयद मुईज़ शाह, बिलाल अंसारी, जुनैद खान ऐं ॿियनि चयो त असीं हैदराबाद सिटीअ जा उम्मीदवार आहियूं जेके केतिरे ई वक़्त खां नौकरी न मिलण सबबि रोलड़े जो शिकार थी विया आहियूं। जॾहिं त TEO ऐं DEO सिर्फ़ आसरा ॾियनि पिया। हिननि चयो त सीटूं लिकायूं वयूं आहिनि जेके ज़ाहिर नथा कनि, जंहिं लाइ केतिरा ई भेरा एहतजाज कया आहिनि ऐं लाॻापियल इख्तियारनि सां पिणु शिकायत कई आहे, पर को बि तदारुक नाहे थियो। हिननि चयो त संदन हक़ ते धाड़े हणण जी कोशिश कई पई वञे, जंहिंखे असीं कॾहिं बि क़बूल न कंदासीं। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री साइंस कॉलेज में 11हें ऐं 12हें दर्जे जे हलंदड़ प्रैक्टिकल में क्लार्क ग़ाइब थी विया। जॾहिं त कॉलेज जा पटेवाला शागिर्द खे ॿिन्ही हथनि सां फुरे हर शागिर्द खां फी प्रैक्टिकल जा 200 खां 300 रुपया ओगाड़ी करण लॻा, जॾहिं त कॉलेज जी समूरी इंतिज़ामिया भाङे भाईवार बणियल आहे। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त कॉलेज इंतिज़ामिया ख़िलाफ़ क़दम खणी शागिर्दनि खे प्रैक्टिकल करण जो साफ़ सुथरो माहौल फराहम कयो वञे। कृष्णा मंदिर में हिंदू वेलफेयर पंचायत कुनरी तरफ़ां हिकु तक़रीब रखी वई। तक़रीब जो इफ़्तिताह गायत्री मंत्र सां कयो वियो। बाद में चेक विरहाया विया, जंहिंमें नवाब शामिर टालपुर, असिस्टेंट कमिश्नर कुनरी जुनैद आलम, चेयरमैन हाजी शकील अहमद बाजवा, वाइस चेयरमैन शेवानंद सिंधी, DSP गुलाम मुस्तफ़ा काछेलो पिणु शिरकत कई। जॾहिं त आयल महिमाननि खे अजरकूं पारायूं वयूं। जॾहिं त माइनॉरिटी फंड मां गयाचंद इसराणी तरफ़ां ॾिनल 50 चेक हिंदू वेलफेयर पंचायत कुनरी तरफ़ां विरहाया विया, जंहिंमें हिकु चेक 1,52,000, हिकु चेक 1,20,000, हिकु चेक 28,000, हिकु चेक 25,000 ऐं हिकु चेक 20,000 बाक़ी चेक स्कॉलरशिप जे मद में ॾिना विया। सीता रोड में अमन बहाल न थी सघियो। फौरन जो राज जारी। ॾींहं ॾिठे जो सीता रोड लॻ जोही ब्रांच खां घोटकी वासी खान मोहम्मद चाचड़ ऐं राणीपुर वासी अब्दुल जब्बार ॼामड़ो खां 3 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म, मोबाइल फोन्स ऐं कंपनी जे गाॾीअ मां टेप पटे आसानीअ सां फरार थी विया। उन सिलसिले में मुतासिरनि SSP दादू डॉक्टर फारूक रज़ा खां मुतालबो कंदे चयो आहे त फुर थियल रक़म ऐं सामान जल्द खां जल्द वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। जाम साहब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त मां कटौती कंदड़नि डिवाइस ऐं पीअण जे पाणीअ जी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ एहतजाज कंदे नाइला, हुमेरा ऐं ॿियनि दाहींदे चयो त जेके डिवाइस मालिकनि जे वास्ते वारा आहिनि ऐं खेनि जेको बि 1000 रुपया ॾिए पियो उन्हनि खे रक़म कढी ॾिनी पई वञे, जॾहिं त 500 खां 1000 अलॻि कटौती पिणु करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त डिवाइस होल्डर्स ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। शहदादकोट पाकिस्तान पेट्रियोटिक मूवमेंट तरफ़ां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। फैज़ मेंगल, मुख्तियार बिरोही, साबिर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी प्रेस क्लब पहुची पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हया विया। हिननि चयो त पाक फ़ौज जे जवाननि पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾेई मुल्क जी हिफ़ाज़त कई आहे। पाक फ़ौज सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जान जोखे में विझी पाकिस्तानी अवाम खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो आहे। शाहपुर जाकर पुलिस जी कार्रवाई। माल जे गाह सां भरियल गाॾीअ मां 10 मण भंग सां भरियल कटा बरामद। पुलिस मूजिब त खेनि गुझी इतला मिली, जंहिं ते हिननि नाकाबंदी करे चेकिंग
चेकिंग दौरान माल जे गाह सां भरियल शेज़ोर गाॾीअ जी चेकिंग कई ऐं उन मां माल जो गाह लाथो त गाॾीअ में गाह में लिकायल 10 मण भंग बरामद करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सुई गैस जे रोटरेक्ट क्लब जे मेंबरनि रोटरेक्ट क्लब खैरपुर सुई गैस जे मेंबर माजिद अली वेसर जी अचानक विछोड़े ते ॻोठ मौलवी अमीरुद्दीन वेसर में ताज़ियत ते आयल रोटरेक्ट क्लब जे मेंबरनि ऐं ॻोठाणनि पारां खेसि ख़राज तहसीन पेश कई वई। उन मौके ते आयल मेंबरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माजिद वेसर जे अचानक विछोड़े ते तमामु घणो ॾुख पहुतो आहे। माजिद अली वेसर हिकु गैर मामूली शख़्स हो जंहिं पंहिंजो वक़्तु ऐं कोशिशूं समाज जी ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾियूं।